दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं पंहिंजी जेका रोज़ानो सियासी कचहरी हूंदी आहे ऐं उनजो मौज़ू जेको आहे ॿियूं अख़बारूं छा थियूं लिखनि में हाज़िर आहियां ऐं असां गॾु असांजो सीनियर सहाफ़ी ऐं अदीब शाइर ऐं सियासत ऐं सहाफ़त ते तमामु घणी डिघी नज़र कंदड़ मसूद चांदू साहिबु मौजूदु आहिनि। मसूद चांदू साहिबु तव्हांखे असां भलीकार चऊं था, तव्हांजी महिरबानी असांखे टाइम ॾिनो। अॼु पाण शुरूआत कयूं था रोज़ानी पंहिंजी अख़बार खां। त रोज़ानी पंहिंजी अख़बार जो जेको लीड बॉक्स आहे उहो जेको छावणी बोर्ड में चूंडूं थियूं आहिनि उन बाबति आहे। कल्ह के छावणी बोर्ड जी चूंडूं हुयूं, उन में चूंडुनि बाबति जेका ख़बरदस्त त कंटोनमेंट बोर्ड चूंडूं PTI 62 सीटूं खणी मैदान में मारे वई। पंजाब में नवाज़ अली कामयाब, सिंध में PP 2 वोट खटी वरिता। हे सॼो बॉक्स आहे, किथे छा थियो आहे, किथे जाली एजेंट गिरफ़्तार थिया आहिनि, वरी इल्ज़ाम तराशियूं आहिनि कोई सियासतदाननि ते। त हिन अस्पताल ॾिसूं त इहे जेके आहिनि कंटोनमेंट में इहे फ़ौजी छावनियूं, पर मूंखे जेका सूरत नज़र अचे थी उन में नवाज़ अली पंजाब में कामयाबु थी वई आहे। अहिड़ी सूरत में हूअं त पीपल्स पार्टी कामयाबु थी इहा वॾी ॻाल्हि न आहे, PTI कामयाबु थी इहा वॾी ॻाल्हि न आहे, छाकाणि वफ़ाक़ में सूबनि में हुनजी हुकूमतूं आहिनि, सिंध में पीपल्स पार्टी हुकूमत आहे। पर नवाज़ अली जो फटणु कीअं था पायूं हुनखे? हा, मसइलो इहो आहे त इहो आहे की घणनि माण्हुनि खे हिन जी तइजिद थींदो, पर उहो साॻियो आहे त भई हिकिड़े सूबे मां जॾहिं असां सॼी जेको लोथ खणंदासीं त पोइ हुनजो नतीजो इहो थींदो त हू हुनखे रिप्रेज़ेंट करे थो। ऐं पंजाब जो अॻुवाण आहे ऐं नवाज़ शरीफ़ साहिबु, सो उनजो इज़हार कयो आहे जेको आहे सभिनी त असां कयूं। असां सभिनी क़ौमुनि खे इहो नंढे क़िस्म जो दाबो बि आहे त ख़बरदार रुॻो ईअं सम्झो त भई जेको आहे तो ज़ाहिर में असां ॿुधण में बि थिया बाक़ी हुआ अॻे ई गॾु न ॿुधण में पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु हुकूमत जेको आहे सख़्तु एंटी आहे नवाज़ अली जी, न उन बाबति माण्हुनि में हुनजी मास में हुनजी गिरफ़्त अञा आहे। मास ही गिरफ़्त आहे, सिधो सो उहा त आहे, हुनखे मञूं था। पर हाणे कंटोनमेंट बोर्ड जो जेकॾहिं चूंडूं थियनि थियूं उन में त ज़ाहिर आहे त उहो केरु उहो इज़हार आहे त बाबा उहो कंटोनमेंट में हिकिड़ी धुर जो आहे, इन करे उहो खटंदो। अच्छा, उन रोज़ानी सोभ तरफ़ त रोज़ानी सोभ जी जेका लीड ख़बर आहे उन में आहे त भारत कश्मीर ते कीमियाई हथियार क्लस्टर बम इस्तेमालु करे पियो, गॾियल क़ौमूं छो ख़ामोश आहिनि? पाकिस्तान थो चए भारत आलमी दहशतगर्द तंज़ीम दाइश जा 5 तरक़ती कैंप हलाए रहियो आहे, दुनिया ॾोह संदसि मकरूह चहिरो ज़ाहिर कंदासीं, परॾेही तर्जुमान भारत। हा, हाणे ॻाल्हि छा आहे त कश्मीर जो पासो छो नथी वठे जेको अक़वाम मुतहदा जी पंहिंजी जेका हैसियत आहे मुतनाज़ आहे। अच्छा, हा, इहो अॼु जी न आहे, इहो असुल कान। जेकॾहिं अक़वाम मुतहदा जेकॾहिं न हुजे हा पंहिंजो जानिबदार त छा सिंध जी ॻाल्हि या ॿियनि क़ौमुनि जी ॻाल्हि ॿुधी नथी वञे? असां सिंधी क़ौम आहियूं, असांजी दावा आहे, असांखे सिंधी क़ौम तस्लीम नथो कयो वञे त इहो अक़वाम मुतहदा में असांजो अक़वाम मुतहदा जो केस आहे ऐं कोन थी खणे। अहिड़े नमूने सां कश्मीर जो बि न खणंदी, छो त उनखे फंडिंग जेका आहे सा मख़सूस धुरियुनि जी थिए थी, सरमाएदार जी थिए थी, इन करे उहो ख़रीद थियल आहे इदारो। अक़वाम मुतहदा खे घणो को भला हाणे असां एतिरो चवंदा आहियूं अक़वाम मुतहदा में जेके शयूं लिखी ॾेई था अचो उन्हनि ते त रहो न। हाणे मतिलबु अक़वाम मुतहदा में सभिनी धुरियुनि जी सही आहे, सभिनी जेके बि रियासतूं आहिनि उन्हनि जी सही आहे त बाबा हिन जो फ़ैसिलो असांजो फ़ैसिलो आहे, उनजे आइन में आहे। अक़वाम मुतहदा जे आइन ऐं मंशूर में लिखियलु आहे त बाबा क़ौम जी डेफिनेशन ही आहे ऐं उन ते असां पूरा था अचूं सिंधी माण्हू या कश्मीरी या ॿिया, त पोइ उन्हनि खे त बिल्कुलु उन्हनि खे इनिशिएटिव वठणु खपे ऐं नथो वठे इहा उन्हनि जी जेको आहे जानबदारी जी सबूत आहे। रोज़ानी जीजल जेका लीड ख़बर आहे उहा 8 कालम ख़बर आहे ऐं उहा साॻी जेको आहे छावणी चूंडूं जेका उन बाबति आहे उन ते पाण ॻाल्हाए चुका आहियूं। त जेका सुपर लीड आहे साध भारत वारा कश्मीर जो पाकिस्तान जो मौक़िफ़ आहे उन ते पाण ॻाल्हाए चुका आहियूं। पाण कोशिशि कयूं था त हेठि ने जेका ॿी का ख़बर सुठी का कढूं। उन में ख़बर हीअ आहे त शहीद मीर भुट्टा भुट्टो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी केस ॿीहर हलाइण लाइ कारकुननि पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एतिजाजी मुज़ाहिरा धरणा। सॼी सिंध में बि भुट्टो कारकुननि एतिजाज कयो आहे त मीर मुर्तज़ा भुट्टो जो केस ॿीहर खोलियो वञे। साईं, मीर मुर्तज़ा जो केस खोलियो वञे, ख़ुदि वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल जो फ़ैसिलो आहे। खोड़ सारा मसइला आहिनि, इलाही असांजा शहीद आहिनि जेके असांजा हीरा आहिनि, जंहिंमें मुर्तज़ा बि शामिल आहे। मिसाल ॻाल्हि उमिरि अबा बि पंहिंजे वारसनि लाइ केस विढ़ी सघे थी।
त हीअ छो नथा वेही सघनि वार छो नथा बिल्कुलु हाणे हिकिड़ो मसइलो इहा बि हिकिड़ो थिए थी त भई उमेरो भाउ हिकिड़ी औरत आहे सरदारनि जे ख़िलाफ़ बीही रही त हुनखे कुझु न कुझु माण्हुनि बि मान ॾिनो आहे ॿियनि बि त उहा हक़ जे लाइ विड़े थी हुनखे सलाम आहे सही सो सभु को हुनखे सलाम थो करे त हिननि जा बि मिट माइट जेको आहे बीही वञनि ऐं वारिस बीही वञनि पर हाणे हिननि जो छो त हिननि जे घराणे सां वरी आम ॻाल्हि मां सम्झां थो लागू नथी थिए सही उन्हनि जा पोएर जेकॾहिं उथनि था उहे मारबा 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 रहंदा इन करे अवाम खे सिंध जे अवाम खे पंहिंजे हीरनि लाइ उथी बीहणो पवंदो ऐं तॾहिं कुझु न कुझु थींदो जेकॾहिं सिंध जो अवाम न बीहंदो त पोइ कुझु ई न थींदो अञा कई मरंदा हे आहे या मिसाल जेको आहे शहीद बशीर कुरैशी खां पोइ हुनजो भाउ जेको जहिड़े अंदाज़ सां हुन सां गॾु हुनजो साथी जेको साड़ियो वियो जहिड़ो इहो इंतिहा आहे न मतिलबु उन जी का अॼु ॾींहं ताईं जांच पड़ताल कान थी थिए न माण्हुनि खे न जवाबदार ॿधनि था न जेको आहे सज़ा थी अचे त इहो असांजी सॼी सिंध सां ईअं थींदो रहियो आहे खोड़ सारा अॻवान मारिया विया आहिनि अञा मारजनि पिया था खंभजनि पिया था उन सॼे लाइ सिंध जे माण्हुनि खे उथणो पवंदो सिंध जो माण्हू नथो उथे त कुझु न थींदो ऐं इहो क्लियर आहे ऐं उन खां अलावा मां त सियासी पार्टियुनि खे मयार ॾींदुसि त उहा सियासी पार्टियूं उन ते अचनि रोज़ानी इबरत तरफ़ अचूं था त रोज़ानी इबरत जेको आहे सो साॻी जेका लीड ख़बर आहे पाकिस्तानी वलाद कश्मीर जेको वक़्तु आहे उन ते नी आहे ऐं सुपर लीड छावनी उन्हनि खे आहे पर पाण ॿी हिकिड़ी ख़बर ॻोल्हण जी कोशिशि कयूं था त पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी ख़िलाफ़ पार्लियामेंट हाउस वारो PFU जो धरणो इस्लामाबाद में रावलपिंडी इस्लामाबाद यूनियन ऑफ जनरल सेक्शन कमेटी पारां इज़हार जी राय ख़िलाफ़ इज़हार जी आज़ादी जे ख़िलाफ़ नारेबाज़ी माना जेको बिल आहे इज़हार राय जी आज़ादी जे ख़िलाफ़ नारेबाज़ी धरणे में अफ़ज़ल भट्ट नासिर जदी खोड़ सारा हुन में शरीक थिया आहिनि उन सां गॾु सियासतदान आहिनि शाज़िया तामरी आहे और मेरे मुरज़िब आहे मुख़्तलिफ़ माना सियासी पार्टियूं हुन में शरीक थियूं आहिनि जेको पाकिस्तान में मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी ठाही वई आहे उनजे ख़िलाफ़ हिकिड़ो कारो कानून आहे रोज़ मीडिया खे क़ैद करण लाइ कानून जकड़ ठाहिनि था पिया ऐं इन ख़िलाफ़ एतिजाज की पिया ॾिसो एतिजाज खे इहो एतिजाज अञा त वधणु खपे मां हिकिड़ी त ॻाल्हि उमेद थो कयां इहो एतिजाज वधंदो ई इहो हिते ख़तमु न थींदो वधंदो अञा हिनखे वधणु बि खपे पर हुकुमराननि खे बि सम्झणु घुरिजे दादा तूं जीअं हिकिड़ो बैत बि चवंदा आहिनि त मारे मारींदे केतिरा कोई कुहंदे केतिरा मुल्क मिड़ेई मंसूर सो ॻाल्हि छा आहे त हाणे इहो जेको 90 में जिन थिंकरनि जिन जेको आहे सो माण्हुनि ख़ासि करे सोवियत यूनियन वारनि उन्हनि जेको ऐलान कयो त दुनिया में हाणे कंहिं शइ खे दॿाए बि नथा सघो कंहिं शइ खे लिकाए बि नथा सघो सही सो इहो यकीनन आहे त हालतूं साइंसी ईजादुनि जे करे वस खां ॿाहिरि आहिनि हुकुमरान ई त नंढड़ा आहिनि पर आलमी सरमाएदार जेके आहिनि ऐं आलमी साम्राज्य जेके आहिनि उन्हनि जे दॿाइण जा बि इहे शयूं न आहिनि ऐं न दॿाए सघंदा बाक़ी एतिजाज कंहिंजो हक़ आहे असां ख़ुदि उन्हनि सां हिसो रखूं था असां हिन जी सपोर्ट कयूं था हिमायत कयूं था असां विरल कंदासीं त इहो जेको मीडिया अथॉरिटी जो बिल आहे फौरी तरह वापसि वरितो वञे इहो सहाफ़नि लाइ इज़हार राय जी आज़ादी जा लाइ ज़ैर क़ातिल आहे ऐं माण्हुनि खे सहाफ़ में ॻाल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो वञे त जीअं कुझु राज़ जेके आहिनि अवाम दुश्मन क़ुवतनि जा उहे साम्हूं मीडिया ईंदा रहनि ऐं माण्हुनि खे ॾिसंदो रहे सो अॼोके प्रोग्राम में मुस्तफ़ा चढ़ साहिब तव्हां शिरकत कई तव्हांजी वॾी महिरबानी ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ ते पाण जी ॻाल्हि ॿोल कई फौजी छावनी जेके चूंडियूं थियूं उन्हनि ते बि पाण ॻाल्हि ॿोल कई ऐं सिंध जी सूरताल ते पाण ॻाल्हि ॿोल कई वीर मुर्ता भुट्टो केस ते पाण ॻाल्हि ॿोल कई मीडिया अथॉरिटी बिल ते पाण ॻाल्हि ॿोल कई ऐं सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राजपर खे ॾिना इजाज़त